हाणे कुनरी तरफ़ हलंदासीं। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। कुनरी मां जवाबदारनि हथां क़तल थियल भेरो कोली जो लाश रखी धरणो हंयो वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, कोली बिरादरी जे सवे माण्हुनि अमेरिकन चौक ते लाश रखी धरणो हंयो आहे। अपडेट कयूं पिया, कुनरी मां जवाबदारनि हथां क़तल थियल भेरो कोली जो लाश रखी धरणो हंयो वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कोली बिरादरी जे सवे माण्हुनि अमेरिकन चौक ते लाश रखी धरणो हंयो आहे। इहा अहम ख़बर ते पहुचूं पिया कुनरी मां, जिते जवाबदारनि हथां क़तल थियल भेरो कोली जो लाश रखे धरणो हंयो वियो आहे। अव्हांखे आगाह कंदा हलूं। अहम ख़बर आहे त कोली बिरादरी जे सवे माण्हुनि अमेरिकन चौक ते लाश रखी धरणो हंयो आहे। अहम ख़बर आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। कुनरी मां जवाबदारनि हथां क़तल थियल भेरो कोली जो लाश रखी धरणो हंयो वियो आहे। अपडेट कयूं पिया, कुनरी मां जवाबदारनि हथां क़तल कयल भेरो कोली जो लाश रखी धरणो हंयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं जावेद कादरी खां। जी जावेद, अपडेट कजो। जी जावेद, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? गुज़र रात देर सां ॻोठ गुलाम रसूल आरई में मुबैना तौर हिंदू नारी केसरी खोलण सां ज़ोती जिनसी ॾाढाई करण जी कोशिश दौरान आरई बिरादरी जवाबदारनि पारां क़तल थियल भेरू कोली जो लाश तालजा अस्पताल पोस्टमार्टम मुकमल थियण बैदि इलाइक़े मां कोली बिरादरी सवे माण्हुनि जो लाश अमेरिकन चौक ते रखी धरणो हंयो आहे ऐं रोड ब्लॉक कयो आहे। मुलवस जवाबदारनि गिरफ़्तारनि जी पिण घुर कई अचे। महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ।